ही कहानी आहे अंधी राणी ऐं गुलाबी पखी ऐं हिन में ॿियनि जो बि किरदारु चङो सुठो आहे। सो दोस्तो उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। सो हिन कहाणी खे मुकमल ॿुधिजो। हाणे हिकिड़े मुल्क जो बादशाह हिकु चकर पंहिंजी दरबार पंहिंजे महल में वेठो हुजे। कई ग़रीब गुरबा माण्हू आया अची बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, न मींहं न बरसाति न पाणी, बुख ते वेठा आहियूं, असांजी आबादी अलाए कॾहिं थींदी, कॾहिं मींहं पाणी ईंदो। बादशाह चवणु लॻो त तव्हां परेशान न थियो। बादशाह दिलि जो नेक माण्हू, सुठो माण्हू, अवी परेशान न थियो। अव्हांखे हर शइ मिलंदी, सभु कुझु मिलंदो। हींअर पाणी न आहे त ख़ैरु आहे, कॾहिं न कॾहिं बरसाति पवंदी, आबादी अव्हांजी थी पवंदी। बादशाह घुरायो वज़ीर खे चवणु लॻो त जेसि ताईं मींहं पाणी अचे, हिननि जी आबादी ग़रीबनि जी थिए, एसि ताईं हिननि खे अनाज, खाधो पीतो जेको बि घुरिजे सो हिननि खे ॾींदो रहिजां। वज़ीर चवणु लॻो त जेको बादशाह सलामत जो हुकुम, जीअं तव्हां चयो ईअं ई थींदो रहंदो। ग़रीब वीचारा बादशाह खे दुआऊं ॾींदा हलंदा विया। अञा बादशाह उते ई महल में दरबार में वेठो हुजे त एतिरे देर में बादशाह जी हिकिड़ी बानी नौकराणी दौड़ंदी आई अची बादशाह खे चवणु लॻी त बादशाह सलामत, तव्हांजी ज़ाल राणी खे महिननि वारा उमेदगारी वारा सूर तमामु जाम वधीक पइजी विया आहिनि। बादशाह चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, हलूं था हींअर राणी वटि। ऐं सिपाही खे चयईं त वञ जल्दी फिलाणे हंधा दाई खे वठी आ। सिपाही वियो वञी दाई खे वठण जे लाइ। बादशाह आयो पंहिंजी ज़ाल राणी ॾांहुं, नौकराणी दासी बानी बि गॾु। सो हाणे कुझु ई मिंटनि जो फ़ासिलो, त एतिरे टाइम में दाई बि अची पुॼी वई। दाई चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, परेशान न थियो, तमामु जल्द राणी खे औलाद थियण वारो आहे। बादशाह ॿाहिरि निकितो, राणी थोरा घणा सूर खाधा, नेठि तमामु सुहिणो शहज़ादो पुटु थियो। शहज़ादो पुटु ॼायो। दाई बादशाह खे सॾु कयो। बादशाह खे चवणु लॻी त बादशाह सलामत, तव्हांखे मुबारकी हुजे, तव्हांखे सुहिणो शहज़ादो पुटु थियो आहे। त बादशाह अची पंहिंजे पुटु शहज़ादे खे खयो, सो हुनखे चुमियूं वग़ैरह पातईं। चवणु लॻो त मुंहिंजो पुटु थियो आहे। बादशाह खे को औलाद वग़ैरह त हो ई कोन। अञा दाई उते वेठी हुजे, बादशाह अञा उन छोकिरे खे शहज़ादे खे खणियो वेठो हुजे त राणी होश में आई। राणी जॾहिं अखियूं पटियूं त हेॾां होॾां ॾिसणु लॻी त राणीनि जे अखियुनि जे अॻियां राणी जे ऊंधा ई ऊंधा हुजे, मतिलबु त राणी जी नज़र वई हली। राणी चवणु लॻी त बादशाह सलामत, तूं किथे आहीं? मुंहिंजी अखियुनि जे अॻियां रुॻो ऊंधा लॻी पई आहे, नज़र मूंखे कुझु नथो अचे। बादशाह चवणु लॻो त राणी, आउं हिते ई बीठो आहियां, तो हिकिड़े सुहिणे शहज़ादे पुट खे जनमु ॾिनो आहे, दाई बि हिते वेठी आहे, तूं कहिड़ी ॻाल्हि पई करीं, तोखे नज़र छो कोन थो अचे? राणी चवणु लॻी त बादशाह सलामत, वाक़ई मूंखे कुझु नज़र नथो अचे। त हिते बादशाह चवणु लॻो दाई खे त दाई ॾे ख़बर। त दाई चवणु लॻी त बादशाह सलामत, लॻे थो त राणी साहिबा शहज़ादे खे जनमु ॾिनो, लॻे थो त नज़रनि जी वई हली आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी दाई जे वातां, त बादशाह चवणु लॻो त हीअ छा थी वियो? बादशाह यकदमि वज़ीर खे चई हकीम खे घुरायो। हकीम खे बादशाह चवणु लॻो, हकीम पुॼी वियो। बादशाह चवणु लॻो त ॾिस, मुंहिंजी राणी मुंहिंजे पुटु शहज़ादे खे जनमु ॾिनो आहे, नज़र हिन जी पवे कोन थी। हकीम हेॾां होॾां अखियूं ॾिसणु लॻो, जांचणु लॻो। त हिते हकीम चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, इहा ॻाल्हि मूंखे करणु त न खपे, पर मसइलो इहो आहे जो राणी तव्हांजी ज़ाल पंहिंजे पुट खे जनमु त ॾिनो, पर पंहिंजी रोशनी विञाए छॾी अखियुनि जी। हाणे हिनखे कॾहिं बि ज़िंदगी में कुझु नज़र न ईंदो, न ॾिसंदी। बादशाह चवणु लॻो हकीम खे त हकीम कहिड़ी पियो ॻाल्हि करे? चई बादशाह सलामत, मुंहिंजे हथ में कुझु न आहे, जेको आहे सो तव्हांखे ॿुधायो अथमि। सो बादशाह चवणु लॻो हकीम खे त हकीम ॻाल्हि ॿुध भला, इन जो को हल, को इलाज लाज़मी कुझु न कुझु त हूंदो। हकीम चवणु लॻो त बादशाह सलामत, फ़िलहाल त का ॻाल्हि नथो चई सघां, इलाज हिन वक़्त ताईं को बि मौजूदु कोन्हे। अलाह में उमेद आहे, मन इलाज को मिली पवे, का ख़बरचार पइजी वञे। त बादशाह चवणु लॻो राणी खे त राणी साहिबा परेशान न थी, अलाह में उमेद आहे तुंहिंजी नज़र तमामु जल्द वापसी अची वेंदी। सो हाणे नेठि राणी वीचारी अखियुनि खां मज़ूर, अखियुनि खां अंधी राणी, सो हाणे ईअं ई फाफा पई खाए हिते हुते, नज़र त हुजे न हुनजी। ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया, कई हकीम बादशाह घुराईंदो रहियो, अलाए किथे किथे जा हकीम आया, पर राणी जो इलाज न थी सघियो, को इलाज मिलियो ई न। नेठि अची उहो शहज़ादो बादशाह जो पुटु, उन अंधी राणी जो पुटु अची 18 साल जो थियो, वॾो नौजवान। त हिकु चकर हिकिड़ो पोहतल फ़क़ीर सदा हणी अची उन महल ते आयो। राणी अंधी, शहज़ादो अची नौजवान वॾो थियो, बादशाह बि अची अधलोट उमिरि खाई चुको, राणी बि। फ़क़ीर आयो, फ़क़ीर खे बादशाह तमामु जाम भाईंदो। फ़क़ीर आयो, फ़क़ीर सदा हई, फ़क़ीर खे हिन ख़ैर ख़ैरात ॾिनी।
त हिते बादशाह खणी फ़क़ीर खे ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह चवणु लॻो त मन फ़क़ीर खे का इन ॻाल्हि जे बारे में ख़बर हुजे। फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां जेका हक़ीक़त मूंसां कई आहे इन जो इलाजु बिल्कुलु आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर पोइ तूं हलिया अंदरि महल में दरबार में हलिया, ॿुधा किथां इलाजु थींदो, कीअं थींदो। फ़क़ीर खे अबाची हिननि विहारियो। बादशाह वरी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त हीअं मसइलो हीअं थी वियो। फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, इहो कमु त थी वेंदो, राणी वरी अखियुनि वारी थी वेंदी, अखियुनि जी रोशनी त अची वेंदी ऐं नज़र हिन जी पइजी वेंदी, पर उते वञण जे लाइ, उहो कमु करण जे लाइ वॾियूं मुश्किलातूं, वॾियूं परेशानियूं आहिनि उते। बादशाह चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, जेको बि कुझु हूंदो सो असीं करे वठंदासीं। त उन महिल बादशाह जो पुटु शहज़ादो बि उते मौजूदु हुजे तो यकदमि उथी बीह रहियो ऐं चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं, इहो कमु आऊं कंदसि, रुॻो ॿुधा, मुंहिंजी माउ जूं अखियूं, मुंहिंजी माउ अंधी थी आहे मुंहिंजे करे, सो सभु कुझु आऊं उनजे लाइ करण जे लाइ तयारु आहियां, तूं रुॻो ॿुधा त आख़िर छा करिणो आहे, कीअं करिणो आहे। फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त तुंहिंजो पुटु वाक़ई नौजवान ऐं दिलेर आहे, जेको पंहिंजी माउ जे लाइ उथी बीठो आहे। त फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे ऐं उन शहज़ादे खे त अबा ॻाल्हि ॿुधो, फिलाणे हंधि 7 समुंड पार करे, 7 समुंड पार करे उते बि हिकिड़ी माना वॾो जबल पहाड़ी इलाइक़ो आहे। उते आहे हिकिड़ो गुलाबी पखी। उहो पखी हिते तव्हांखे न मिलंदो, उते आहे गुलाबी पखी। उन पखी जा आहिनि उते खंभ, आखेरो मिलंदो उन पखी जो उते, उन पखी जा आहिनि खंभ। उहो खंभ उतां केरु खणी अचे, खंभ खे साड़े उनजी खाक करे कंहिं अहिड़ी शइ में मिलाए राणी जी अखियुनि में लॻाइबो त राणी नज़र वारी थी वेंदी। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो, बादशाह चवणु लॻो त का ॻाल्हि कोन्हे, 7 समुंड पार करे असीं इहो गुलाबी पखी जा खंभ खणी ईंदासीं। शहज़ादो चवणु लॻो त आऊं इहो कमु करे ईंदसि उन फ़क़ीर खे। फ़क़ीर चवणु लॻो त बाबा ख़्याल सां वञजां, ख़ैर सां वञजां, ख़ैर सां वरी अचिजां, छो त 7 समुंड आहिनि, का मामूली ॻाल्हि कोन्हे, कई परेशानियूं विच में थी सघनि थियूं, ऐं जिथे गुलाबी पखी आहे उते बि कई मुश्किलातूं आहिनि, परेशानियूं तोखे ईंदियूं। जे अगरि तूं उनजो सामनो करे वेंदे, इहे तकलीफ़ूं तूं खाई उतां इहे गुलाबी पखी जेको आहे उन जा खंभ खणी ईंदे त का ॻाल्हि कोन्हे, माना राणी तव्हांजी माउ सही थी वेंदी। फ़क़ीर एतिरो कुझु चई सो त हलियो वियो। शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त बाबा आऊं ई वेंदसि, मुंहिंजी माउ जी माना रोशनी जे अखियुनि जी जेका वई आहे सा मुंहिंजे करे वई आहे, आऊं ई मुंहिंजी माउ जे लाइ इहो सभु कुझु कंदसि। बादशाह चवणु लॻो त बाबा तूं सुबुह जो भले निकिरी वञजां, ख़ैरनि जो वञजां, ख़ैरनि जो वरी अचिजां, इहो कमु करे अचिजां। ख़ैरनि जो उहा राति हिते हिन गुज़ारी। सुबुह जॾहिं अची थियो, शहज़ादो चढ़ियो घोड़े ते। हाणे घोड़े ते चढ़ी निकितो, कई इलाइक़ा आहिनि लताड़िया समुंड जे ॾांहुं, माना हाणे समुंड जे किनारे ते अचे त पोइ 7 समुंड पार करे हाणे निकितो, कई झर झंग लताड़ींदो पियो अचे। हाणे अचे पियो तमामु परे निकिरी आयो हिकिड़े झंग में हिकिड़ो रस्तो वठियो पियो अचे त उते हिकिड़े रस्ते ते हिकिड़ो वणु हुजे, उन वण जे हेठि हिकिड़ो तमामु बुज़ुर्ग माण्हू, पीरसन माण्हू वेठो हुजे। शहज़ादो उतां जीअं घोड़े तां लंघियो त उन बुज़ुर्ग माण्हू उन शहज़ादे खे सॾु कयो। बुज़ुर्ग माण्हू चवणु लॻो शहज़ादे खे त ए छोकिरा बीह हिते। छोकिरो हुते बीह रहियो, घोड़े तां लही आयो उन बुज़ुर्ग शख़्स वटि, पीरसन माण्हू वटि, चवणु लॻो त बाबा मूंखे रोकियई, ख़ैर मजां हुकम कर। पोड़ो बुज़ुर्ग माण्हू चवणु लॻो त बाबा ॾे ख़बर किॾां पियो वञी। चई आऊं फिलाणे हंधि वञा पियो, 7 समुंड पार करे गुलाबी पखी जा पर खणणु वञा पियो। चई बाबा तूं बिल्कुलु वञी पियो, पर जंहिं रस्ते मञा तूं वञी पियो तमामु ॾुखियो रस्तो, जंहिं कम जे लाइ वञी पियो तमामु ॾुखियो कमु आहे। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त मुंहिंजी माउ जी अखियुनि जी रोशनी माना वयेली आहे, मूंखे जीअं जनमु ॾिनी अखियुनि जी रोशनी वयेली आहे, कुझु बि थिए छा बि थिए, पर मुंहिंजी माउ जे लाइ ऐं करण जे लाइ हर शइ तयारु आहियां। उन बुज़ुर्ग शख़्स खे इहा ॻाल्हि वणी वई, सो चवणु लॻो त बाबा तूं कमु भले जे लाइ निकितो आहीं, तकलीफ़ूं परेशानियूं खणण जे लाइ तयारु आहीं, त पोइ हिकिड़ो कमु तुंहिंजो आउं बि करण जे लाइ तयारु आहियां। जी बाबा साईं कहिड़ो? बुज़ुर्ग चवणु लॻो त हीअ वठि कालीन, उॾंदल कालीन वठि, तोखे कमु ईंदो, ऐं हीअ वठि हिकिड़ी बोतल शीशी, हिन में अथई जिन, पर हिन शयुनि खे 4 दफ़ा इस्तेमालु कजां। जेॾी महिल बि तोखे ज़रूरत पवे, को कमु पवे, त 4 दफ़ा हिन शयुनि खे इस्तेमालु कजां। हिन बोतल में जिन आहे, तुंहिंजी मदद कंदो, हीउ कालीन बि तुंहिंजी मदद कंदो, उॾंदड़ कालीन आहे, जादुई कालीन आहे, तुंहिंजी मदद कंदो। चई हा। हाणे उहे ॿई शयूं उन शहज़ादे उन बुज़ुर्ग शख़्स खां खयूं, चढ़ियो घोड़े ते ऐं निकितो वरी पंहिंजे सफ़र ॾांहुं। हाणे अचे पियो सफ़र कंदो कंदो
तमामु परे निकिरी आयो कंहिं अहिड़ी ऋण में, तमामु ऋण रुगो वारी हुजे, रुगो उॾरे पई। हाणे हिन खे समुंड ते वञिणो हुजे, अची वारी वारे इलाइक़े, रेगिस्तान वारे इलाइक़े में अची दाख़िल थियो। हाणे अचे पियो उन रेगिस्तान, उन वारी में हिकिड़ो वणु हुजे। आयो अची उन वण ते वेही रहियो, वण जे हेठि चवणु लॻो त रुगो तपियल वारी रुगो उॾरे पई, हिते न पाणी न कुझु न गाह, जो मुंहिंजे घोड़े खे खणी आऊं खारायां ऐं आउं बि बुख मरां पियो। घोड़े खे उते पासे मंझि ॿधी पाण उन वण जे हेठि वेही रहियो, एतिरो कुझु चवे पियो। सो हाणे हिनखे ॻाल्हि यादि अची, सो चवणु लॻो त अड़े बोतल में त जिन आहे, छो न आऊं इन जिन खे घुराए खाधो वग़ैरह ऐं पंहिंजे लाइ बि घुरायां ऐं घोड़े जे लाइ बि घुरायां, पाणी बि घुरायां। जियो बुज़ुर्ग शख़्स मूंखे इहे शयूं ॾिनियूं आहिनि। अबा उन महिल जीअं बोतल जो ढक खोली त जिन उन मथां निकितो। जिन चवणु लॻो शहज़ादे खे त शहज़ादा हुकम कर, तूं मुंहिंजो बादशाह आहीं, तूं हुकम कर, जेका कुझु चओ तोखे उहो आऊं करे ॾियां कमु। त उन महिल उहो शहज़ादो चवणु लॻो उन जिन खे त ॻाल्हि ॿुध यार, बुख मूंखे तमामु जाम लॻी आहे, मुंहिंजे लाइ खाधो ऐं मुंहिंजे घोड़े जे लाइ बि खाधो ऐं पाणी, मुंहिंजे लाइ ऐं घोड़े जे लाइ बि। जिन अबा देरी कोन कयो, जिन चवणु लॻो त शहज़ादा तूं परेशान न थी, शयूं सभु तुंहिंजे लाइ हींअर ई अची वेंदियूं। जिन अबा देरी कोन कयो, उन महिल मानी अची वई शहज़ादे लाइ खाधा सुठा, घोड़े जे लाइ गाह, पाणी, वॾो कुंडो पाणी जो बि अची वियो। हाणे जिन इहे सभु शयूं ॾेई शहज़ादे चवणु लॻो त शहज़ादा हाणे आउं वञां थो, वरी को कमु पवंदी त मूंखे यादि कजां। जिन अबा उन महिल वरी उन बोतल में हलियो वियो, शहज़ादे ढक ॾेई बोतल रखी, लॻो उहो मानी खाइण, गाह खणी अची घोड़े खे ॾिनी। घोड़े खे चवणु लॻो त गाह खा, ऐं मानी थो खायां, पोइ वरी निकिरूं था 2 टे मिंट हिते आराम करे। घोड़ो लॻो गाह खाइण, शहज़ादो लॻो मानी खाइण। मानी वानी खाई कुंडे मां पाणी वग़ैरह पी, शहज़ादे बि पीतो। 2 टे मिंट हिननि आराम कयो। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो घोड़े खे त हाणे हल पाण हलूं। शहज़ादो चढ़ियो घोड़े ते, निकिता। हाणे हलंदा नेठि अची समुंड जे किनारे ते शहज़ादो पुॻो। हाणे 7 समुंडनि खे पार करणा हुजनि। समुंड जे किनारे ते शहज़ादो पुॻो। शहज़ादो चवणु लॻो घोड़े खे, ॻाल्हि ॿुध, हाणे तूं हिते ई बीठो हुजिजां, जे अगरि आऊं तमामु जल्द जे अगरि वरां त ठीकु आहे, हिते गाह वग़ैरह पाणी हर शइ आहे, हिते आसे पासे में चरजां खाइजां पियो। जे अगरि आऊं न वरां त हलियो वञां वापसी महल। हाणे एतिरो कुझु चई ऐं घोड़े खे उते छॾी। शहज़ादो चवणु लॻो त हाणे कालीन खे चवां थो, जादुई कालीन खे जेको उन बुज़ुर्ग शख़्स मूंखे ॾिनो आहे, इन कालीन ते चढ़ी ऐं वञां थो 7 समुंड पार करे। कालीन खे हुकम कई, कालीन विछाइजी वियो, चढ़ियो उन ते। हाणे निकितो, हाणे उॾंदो अचे समुंड जे मथां। हिकिड़ो समुंड हिन पार कयो, ॿियो समुंड बि हिन पार कयो, टियों समुंड बि हिन पार कयो। चौथे समुंड ते जॾहिं पुॻो त कालीन बीह रहियो, अॻियां वॾो पहाड़ी इलाइक़ो जॻह मौजूदु हुजे। त हाणे हिते उन चौथे समुंड पार माना दंग कयो, वॾो पहाड़ी इलाइक़ो हुजे, कालीन बीह रहियो। त हिते उन महिल उहो शहज़ादो चवणु लॻो कालीन खे, कालीन बि ॻाल्हाईंदड़ हो, कालीन खे चवणु लॻो त कालीन ॻाल्हि ॿुध, मूं तोखे 7 समुंड पार करे चयो हो, तूं चौथे समुंड ते बीह रहे छो? त हिते उहो कालीन ॻाल्हाइण लॻो, चवणु लॻो त शहज़ादा साहिबु, ही चौथों समुंड पार करे ही जेको पहाड़ी इलाइक़ो आहे, हिते आहे को जादूगर, हिते तमामु जादू विछायल आहे, जेको अॻियां आऊं नथो हली सघां, जादू मुंहिंजो हिते ई ख़तमु पियो थिए। सो हाणे हिते ई लहणो पवंदो। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो चलो ठीकु आहे। कालीन खणी अची उन पहाड़ी ते लाथो, चौथे समुंड वटि। हाणे कालीन वेड़े आहिनि, खयों शहज़ादो उन पहाड़ी जे इलाइक़े में, समुंड जे चौथे समुंड जे विच में। हाणे हिते उहो त ॾिसे पियो तमामु वॾी हवा लॻी त हवा हिन खे छिकियो पियो वञे। छा ॾिसे त अॻियां हिकिड़ो वॾो वाॻू हुजे, वाॻू जो वात खुलियो पियो हुजे। शहज़ादो चवणु लॻो त हण बणिया हेॾो वॾो वाॻू। तो नेठि वाॻू जे पेट में उहो शहज़ादो वियोलियो। शहज़ादो कंधार तलवार साण गॾु, सो उन महिल वाॻू जे पेट खे चीरे ऐं ॿाहिरि निकितो। जेॾी महिल चीरे ॿाहिरि निकितो त उन महिल उहो वाॻू माण्हू थी वियो। शहज़ादे ॾिठो त चवणु लॻो त अड़े ही छा थी वियो? त उन महिल उहो हमरा ॻाल्हाइण लॻो। सो चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा ॻाल्हि ॿुध, दरअसल आऊं वाॻू कोन हुअसि, आऊं को फिलाणे हंधि जो आहियां, हिते आहे जादूगर हिकिड़ो रहे थो। सो कंहिं माण्हू खे हिते आऊं छॾाइण आयो त उन जादूगर मूंखे वाॻू बणाए छॾियो। सो आऊं माना माण्हू जेको बि हिते ईंदो उनखे आऊं वात में गिड़काए खाईंदो हुअसि, पर तो मुंहिंजो पेट ई फाड़े छॾियो। सो उन महिल शहज़ादे अची उन हमरा खे झोली में खयों। सो चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूंखे ख़बर न हुई। सो हाणे उन महिल उहो शहज़ादो पुछा करणु लॻो उन हमरा खां, पोइ ॻाल्हि ॿुध भला, इहो जादूगर हिते रहे थो, इहो मरंदो कीअं? हमरा चवणु लॻो त इहो जादूगर, जेका मथे जा वार आहिनि उनमें वारनि में हिकिड़ी वॾी चोटी ॿधल आहे, सभु इहा कपणी पवंदी, जादूगर जो जादू ख़तमु थींदो, जादूगर मरी वेंदो। जी हा।
एतिरो कुझु चई उहो हमरा वीचारो त मरी वियो। हाणे शहज़ादो उतां ई निकितो तलवार साण गॾु, जिन वारी बोतल बि गॾु, कालीन बि गॾु। हाणे अचे पियो, हाणे उन टुकरीअ में, उन पहाड़ी इलाइक़े में, उन जबल में उते उते घुमे पियो, मटियो कंहिं अहिड़ी जॻह मां त कंहिं औरत, कंहिं माई जो आवाज़ थियो रिहनि ऐं दाहुनि जो। शहज़ादे खणी उहो आवाज़ु ॿुधो। शहज़ादो चवणु लॻो त हिते माई औरत जो आवाज़ पियो थिए, लॻे थो त का जादूगर जी चाल हूंदी, वञी ॾिसां। सो हाणे हलंदे हलंदे नेठि आयो अची उन जॻह में आयो, छा ॾिसे त तमामु ख़ूबसूरत सुहिणी शहज़ादी अंदरि वेठी हुजे, जादूगर बीठो हुजे परियां मुंहुं करियो। हाणे जादूगर चवे पियो उन शहज़ादी खे त ॻाल्हि ॿुध, तो वटि जेका तलवार आहे, सा तलवार मूंखे ॾे। सा उहा शहज़ादी सुहिणी चवणु लॻी त आऊं तोखे तलवार हरगिज़ न ॾींदसि, तूं ज़ालिम मुंहुं मुंहिंजा हथ कढ। जादूगर चवणु लॻो त न, तलवार तूं मूंखे ॾींदे ऐं तोसां आऊं शादी कंदसि। हिकिड़ी ते शहज़ादी, ॿीअ ते जादूगर। तंहिं ते उहो शहज़ादो चवणु लॻो त मतिलबु त हीअ का शहज़ादी लॻे पई ऐं हीअ जादूगर हिन खे खणी आयो आहे, हिन खां तलवार पियो घुरे। जादूगर चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध उन शहज़ादी खे, त हिते केर बि कोन्हे, 4 समुंड पार करे इन टुकरी में आउं वेठो आहियां हिते विच में, तोखे छॾाइण बचाइण केर बि कोन ईंदो, तोखे मञिणी पवंदो, तलवार ॾियणी पवंदी, शादी मूंसां करणी पवंदी। सो अबा नेठि उहो शहज़ादो सम्झी वियो त हाणे जादूगर वॾो धोखेबाज़ इहो ई आहे। अबा हाणे उन महिल उहो जादूगर ॿाहिरि निकितो उन खंडर मञां, उन जॻह मञां, त शहज़ादो लिकी खणी पासे में वेठो, तलवार साण गॾु कढी ॿाहिरि। जीअं जादूगर निकितो त हिन ठका करायो मथे जी चोटी में, चोटी वञी परे किरी ऐं उहो जादूगर वञी हेठि किरियो। जादूगर चवणु लॻो उन शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध, आहीं केरु? इन राज़ जे बारे में कंहिंखे बि ख़बर कोन हुई, तोखे कंहिं ॿुधायो तो त मूंखे मारे चट कयो। एतिरो चई जादूगर मरी ख़तमु थियो। शहज़ादी उहा सुहिणी उतां निकिती, दौड़ंदी आई, सिधो आई शहज़ादे वटि। शहज़ादे चवणु लॻी त तूं तमामु बहादुर, अले कीअं आहे मुंहिंजे नसीब में, मूंखे हिते बचाई, मुंहिंजी जान छॾाई इन जादूगर मञां। तंहिं ते उहो शहज़ादो चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे जादूगर, मो जान छुटी। तंहिं ते शहज़ादी चवणु लॻी त पोइ भला तूं हिते आहीं, मूंखे बचाइण आयो आहीं या कंहिं कम जे हिसाब सां आयो आहीं? तंहिं ते इन सॼी ॻाल्हि करे शहज़ादे ॿुधाई त मुंहिंजी माउ जी अखियुनि जी रोशनी वई हली आहे, गुलाबी पखी जा पर खणण जे लाइ निकितो आहियां, 7 समुंड पार करे 4थे समुंड ते आऊं बीह रहियसि, मुंहिंजो जादुई कालीन बीह रहियो। सो हाणे तुंहिंजो ई माना हो, तुंहिंजे नसीब में तोखे ई छॾाइणो हो, तंहिंजे करे ई आयसि हिते। सो हाणे तूं मूंखे ॿुधा, तूं आहीं केरु? ॻाल्हियुनि मूं तोखां त पुछ ई कोन कई, तूं केरु आहीं, छा आहीं, ऐं उन जादूगर तोखां तलवार पियो घुरी, आख़िर इहो राज़ छा आहे? तंहिं ते उहा शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे, दरअसल आऊं फिलाणे हंध जी शहज़ादी आहियां। हीअ जादूगर उते आयो, मूंखे खणी आयो, ऐं उहा तलवार मुंहिंजे ई अंदरि में आहे। ऐं कुझु लफ़्ज़ मुंहिंजी माना इबादत कयल आहे, उहा मुंहिंजे ई अंदरि तलवार आहे। तलवार तमामु अनमोल क़ीमती आहे, वॾी मां वॾी बुरी ताक़त कुझु बि हुजे, उन ते वार कंदे त उहा ख़तमु थी वेंदी। मामूली तलवार कोन्हे उहा, मुंहिंजी कमाई कयल आहे, मुंहिंजी इबादत मञां, मुंहिंजे अंदरि आहे। सो उहा आऊं ई कढी सघां थी मुंहिंजे अंदरां। सो इहा तलवार हिन खे खपी ते जादूगर खे, तंहिंजे करे मूंखे हुतां खणी आयो, मूंखे हिते क़ैद करे वेठो। हुनखे तलवार इहा खपी ते, तलवार मूं हुनखे न ॾिनी थिए, तंहिंजे करे मूंखे खणी आयो। सो उन महिल उहो शहज़ादो चवणु लॻो त भली ॻाल्हि, तो तलवार हिन खे कोन ॾिनी? त शहज़ादी चवणु लॻी त तूं 7 समुंड पार करे पंहिंजी माउ लाइ वेंदे, उहो गुलाबी पखी जा पर खणण ची हाओ, जी पोइ आऊं तोसां शादी कंदा। तूं तमामु बहादुर सुहिणो नौजवान आहीं शहज़ादो, छा तूं मूंसां शादी कंदे? शहज़ादो चवणु लॻो त हींअर शादी करण जे लाइ मूं वटि टाइम कोन्हे, पहिरीं आऊं इहो कमु करे जां, पहिरीं मुंहिंजी माउ जी जे लाइ आऊं पर खणी जां, उन खां बाद में। त उहा शहज़ादी चवणु लॻी, उहा सुहिणी शहज़ादी, त ॻाल्हि ॿुध, आऊं ई तोसां गॾु हलंदसि 7 समुंड, माना उते जेको पहाड़ी इलाइक़ो आहे उते आऊं तोसां गॾु हलंदसि, ऐं तूं तमामु बहादुर आहीं, तलवार जी ज़रूरत तोखे आहे। त उन महिल शहज़ादी पंहिंजी इबादत कई, तलवार अची हाज़िर थी, तलवार ॾिनी शहज़ादे खे, शहज़ादे तलवार खणी गॾु रखी। त हाणे उन महिल उहो शहज़ादो चवणु लॻो उन महिल शहज़ादी खे, त चलो ठीकु आहे, तूं बि मूंसां गॾु हलें थी। हाणे उन महिल बोतल जो ढक खोली, जिन अची हाज़िर थियो। शहज़ादो चवणु लॻो जिन खे त हाणे का अहिड़ी शइ घुरा, को सामुंडी घोड़ो घुरा, जेको यकदमि मूंखे उन 7 समुंड माना पार करे अची उन पहाड़ी इलाइक़े ते पुॼाए। जिन चवणु लॻो त जेको हुकुम बादशाह। सो उन महिल सामुंडी घोड़ो अची वियो, जिन वरी बोतल में हलियो वियो। शहज़ादो चढ़ियो घोड़े ते, सामुंडी ते, शहज़ादी बि गॾु साण चढ़ी। सो हिननि घुमाए वरितो घोड़ो, सामुंडी घोड़ो उॾंदो सो नेठि अची 7 समुंड पार करे अची उन जॻह में छॾी हुते। हाणे घोड़ो रहियो उते,
हाणे उहो शहज़ादो ऐं शहज़ादी ॿई अचनि पिया गुलाबी पखीअ जो आखेरो ॻोल्हण। उन जॻह ते त पुॼी विया। हाणे हिते उते ॻोल्हीनि पिया ॿई गॾु हुजनि त उते हिकिड़ो हुजे देव, तमामु वॾो देव, वॾनि सिंगनि वारो देव हुजे। देव चवणु लॻो त अड़े आदम भूअ, आदम जी धप अचे पई, आदम को आयो आहे हिन मुंहिंजे इलाइक़े में, काफ़ी टाइम थी वियो आहे इंसान जो मांस गोश्त खाधो कोन्हे, अॼु खाईंदसि। अबा उन महिल उथी पियो तमामु वॾो देव। हाणे अचे पियो, अची हिननि वटि पुॻो। शहज़ादो ऐं शहज़ादी जॾहिं ॾिठो त चवणु लॻा त हाणे भणिया हेॾी मुसीबत देव हिते। शहज़ादो चवणु लॻो त फ़क़ीर जी ॻाल्हि सही, कई शामतूं आफ़तूं मिलियूं आहिनि, नेठि रहियल ही देव सो बि मिलियो आहे। अबा उन महिल उहो देव चवणु लॻो त आऊं अव्हांखे खाईंदसि। देव जीअं हथु डिघो कयो इन्हनि खे खणण जे लाइ, देव तमामु वॾो। शहज़ादी जी तलवार शहज़ादे वटि, बुरी शयुनि खे ख़तमु करण वारी शहज़ादे छा कयो, ठका करे मुंहिंजी ॿांह में, ॿांह वञी परे किरी, ॿांह वढिजी वई। देव जॾहिं ॾिठो त अड़े ही नॉर्मल तलवार, आम तलवार मुंहिंजो हथु वढे छॾियो। देव चवणु लॻो त ही कहिड़ी तलवार आहे जंहिं मुंहिंजो हथु वढे छॾियो, का अबरी सबरी तलवार त मूंखे असर ई न कंदी। त हिते शहज़ादो चवणु लॻो त हीअ अबरी सबरी तलवार कोन्हे, तूं न बचंदे। अबा उन महिल देव ग़ाइबु थी वियो। शहज़ादो हेॾां हुन देव खे ॻोल्हणु लॻो। देव पुठियां आयो, शहज़ादी खे खणी ऐं थियो जहाज़, भॼी हलियो। हाणे उन महिल हिते हुते ॻोल्हणु लॻो। शहज़ादो चवणु लॻो त शहज़ादी हले किॾां वई, देव खणी वियो हले किॾां। तो हाणे हिते हुते ॻोल्हणु लॻो पर ख़बर ई न पई। त हिते शहज़ादो चवणु लॻो त हाणे चलो देव हले किॾां वियो, हिन खे पोइ ॻोल्हियां थो। पहिरीं हिन जॻह ते आयो आहियां, गुलाबी पखी जा पर ॻोल्हियां। तो हाणे हिते हुते ॻोल्हणु लॻो, छा ॾिसे त परियां गुलाबी पर पिया हुजनि। आखिरो तमामु वॾो हुजे, गुलाबी पखी बि तमामु वॾो हो। गुलाबी पखी बि उते वेठो हुजे। शहज़ादो आयो, गुलाबी पखी सां ॻाल्हाइणु लॻो। गुलाबी पखी चवणु लॻो त फलाणे हंधा आऊं आयो आहियां 7 समुंड पार करे तुंहिंजे परनि जे लाइ। त गुलाबी पखी चवणु लॻो त चलो ठीकु है, 7 समुंड पार करे आयो आहीं ए इंसान, पर तोखे छाजे लाइ खपनि था। त शहज़ादे बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त मुंहिंजी अखियुनि जी, माना मुंहिंजी माउ जी जेका अखियूं आहिनि उनजो नूर वियो हलियो मूंखे जनमु ॾींदे। तो कंहिं फ़क़ीर चयो आहे, तंहिंजे करे 7 समुंड पार करे एॾियूं मुश्किलातूं परेशानियूं खाई करे तो वटि आयो आहियां, पर मूंखे ॾे। त हिते उहो गुलाबी पखी चवणु लॻो त हाणे नेक कम जे लाइ आयो आहीं, असांजा पर तमामु क़ीमती आहिनि, माण्हू ग़लति इस्तेमालु बि जो कंदा आहिनि, पर हाणे तूं तुंहिंजी माउ जे लाइ आयो आहीं, माउ खां मथे त कुझु आहे कोन, खणी वञ तूं। अब हाणे उन महिल उहो पर जेको आहे उहे खयां आहिनि, पर खणी हाणे हिते हुते ॻोल्हणु लॻो। सो चवणु लॻो त हाणे शहज़ादी खे आऊं ॻोल्हियां। हिते हुते शहज़ादी खे घणी ॻोल्ही, पर न देव जो अतो न शहज़ादी जो पतो। घणी हिननि ॻोल्हियो पर ख़ैरु थी वियो हिन, माना शहज़ादे हेॾां होॾां ॻोल्हियो। शहज़ादो चवणु लॻो त हाणे अञा देव जो, अञा आऊं जिन जो इस्तेमालु करे सघां थो। बुज़ुर्ग शख़्स मूंखे चयो त 3-4 दफ़ा इस्तेमालु कजां, अञा इस्तेमालु रहियल आहे। सो अबा उन महिल बोतल खे खोली, बोतल खे खोली, देव माना जिन अची हुते हाज़िर थियो। तो हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो जिन खे त ॻाल्हि ॿुध, देव हिते जो शहज़ादी खे खणी वियो आहे, हाणे मूंखे लभे कोन थो, हली मूंखे हुन वटि पुॼा। जिन चवणु लॻो उन शहज़ादे खे त देरी कोन थो करियां। अबा जिन उन महिल शहज़ादे खे वठी ऐं देव जो हिकिड़ो आस्थानु हुजे उन इलाइक़े में ज़मीन जे अंदरि, अबा उन महिल उते अची शहज़ादे खे जिन वठी आयो। शहज़ादी वेठी हुजे, देव सुतो पियो हुजे। हाणे देव निंड पियो हुजे, शहज़ादी पासे में हुजे। जिन चवणु लॻो उन शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध, देव सुतो पियो आहे, हाणे हीअं करे तलवार सां सिसी लाहे छॾियसि। मोकिलियो भलो अथई, जे अगरि हीउ जागी वियो त हीउ देव वॾो ख़तरनाक आहे, मारे विझंदो। तलवार उहा शहज़ादी वारी हिन सां गॾु हुजे शहज़ादे वटि। शहज़ादे उहा छा कयो, उन तलवार सां सिसी लाहे छॾी देव जी। देव थियो पूरो। त हाणे शहज़ादो शहज़ादी सां मिलियो ऐं चवणु लॻो त हाणे पाण खे पुॼणु खपे। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन जिन खे त ॻाल्हि ॿुध, हाणे 3 दफ़ा तूं मुंहिंजे इस्तेमाल में आयो आहीं, 4थे दफ़ा मुंहिंजे इस्तेमाल में अचु, पोइ तोखे इजाज़त आहे, तूं भले आज़ादु आहे, तूं हलियो वञ। सो जिन चवणु लॻो त शहज़ादा साहिब जेको तुंहिंजो हुकुम कर, छा करिणो आहे मूंखे। सो अबा उन महिल उहो शहज़ादो चवणु लॻो जिन खे त ॻाल्हि ॿुध, हाणे का अहिड़ी शइ ॾे, का अहिड़ी शइ घुरा त जीअं आऊं पंहिंजे महल पुॼां शहज़ादी। सो अबा जिन देरी कोन कयो, का अहिड़ी उॾण वारी शइ, का अहिड़ी खटोली अची वेली। जिन थियो ग़ाइबु। शहज़ादो ऐं उहा शहज़ादी चढ़िया उन खटोले ते। सो उॾंदा उॾंदा ऐं होॾां टाइम जाम लॻी वियो, घोड़ो बि हलियो वेलियो। सो सिधो अची उन महल जे ॿाहिरां लथो। शहज़ादो ऐं शहज़ादी ॿई लथा, उॾण वारी खटोली बि हली वई। होॾां बादशाह परेशान हुजे, काफ़ी टाइम थी वियो आहे, मुंहिंजो शहज़ादो अलाए कहिड़े हाल में हूंदो, अञा न वरियो। सो उन महिल को हमरा को सिपाही डोड़ंदो आयो, अची बादशाह खे ॿुधाईं, बादशाह सलामत, तव्हांजो पुटु शहज़ादो अची वियो ऐं गॾु साण गुलाबी पखी जा पर बि आहिनि। सो उन महिल उहो शहज़ादो ऐं उहा शहज़ादी अंदरि आया
सो शहज़ादो पंहिंजे पीउ बादशाह सां मिलियो। तो बादशाह पुछा करणु लॻो उन शहज़ादे खां, त बाबा हीअ छोकिरी शहज़ादी केरु आहे? शहज़ादे बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त बाबा हीअ मूंखे हीअं 4 समुंड पार कंदे कंहिं विच इलाइक़े में मिली आहे, हिकु जादूगर हिन खे क़ैद करे वेठो हो। सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। सवा उन महिल हकीम खे घुरायो वियो। हकीम आयो उन गुलाबी पखी जे परनि खे साड़े करे उन में खाक ठाहे, का अहिड़ी शइ अखियुनि में विझण वारी का अहिड़ी दवा वग़ैरह ठाहे उन में उहा खाक मिलाए करे राणी जे अखियुनि में न हईं, अंधी राणी जे अखियुनि में न हईं। सो हाणे उहा राति हकीम चयो त छॾे ॾियो, सुबुह जो ख़बर पवंदी। तो राति खरनि जो गुज़री, सुबुह जो जॾहिं राणी अखियूं खोलियूं, छा ॾिसे त उनजी रोशनी अची वई। सभिनी खे बि ॾिसे। राणी ॾाढी ख़ुशि थी। सा राणी चवणु लॻी पंहिंजे मुड़ुसु बादशाह खे त मुंहिंजो पुटु किथे आहे? तो बादशाह उन महिल पंहिंजे पुट सां मिलायो। तो बादशाह सॼी ॻाल्हि करे ॿुधाई राणी खे त तुंहिंजो पुटु हले किथां किथां थी तुंहिंजे लाइ करे गुलाबी पखी जा पर खणी मुश्किलातूं तकलीफ़ूं परेशानियूं खाई करे खणी आयो ऐं तुंहिंजी अखियुनि जी रोशनी अची वई। सो मां ॾाढी ख़ुशि थी। सो नेठि बादशाह ऐं उहा राणी सही थी वेली ऐं उन शहज़ादे ऐं उन शहज़ादी जी शादी कराए छॾी। हाणे उहो शहज़ादो शहज़ादी हसी ख़ुशी सां उहो बादशाह और राणी पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने सां उते उन बादशाही में गुज़ारण लॻा ऐं मींहुं पाणी बि तमामु जाम थी वियो उते, या माण्हू बि सुखिया सवला थी विया। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।